नाज़रीन, मलकानी शरीफ़ जो लाल सैयद समन शाह सरकार जे उर्स मुबारक जो तैयारियों ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। वधीक अस सां वीडियो लिंक ते मौजूद आहे। मेहरान टीवी जो रिपोर्टर फैसल रहमान आ रहा आहिनि। मलकानी शरीफ भरिसां लाड़जे लाल हज़रत सैयद समन शाह सरकार जी दरगाह ते सैयद समन शाह सरकार जे सालियाने उर्स मुबारक जूं तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। दरगाह जो गादी नशीन ख़मीस वारे ॾींहुं 9 अक्टूबर ते दरगाह ते चादर चाढ़े मेले ऐं उर्स मुबारक जी रस्मनि जो इफ़्तिताह कंदो ऐं औक़ाफ़ खाते पारां हिन दरगाह शरीफ़ ते 3 रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप बि लॻाई वई आहे, जिते मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ऐं मुफ़्त चेकअप कयो वियो आहे। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त लाड़ पट्टी जो ही लाल समन सरकार जी दरगाह ते लॻंदड़ मेलो ही फ़क़्ति मेलो न आहे, पर हिन में एशिया जी सभ खां वॾी माल पीड़ी बि लॻंदी आहे, जंहिंमें उठनि घोड़नि ढगनि समेत चौपाए माल जो किरोड़नि रुपयनि जो विकिरो जारी थिए थो। उन खां अलावा हिन मेले में मैजिक शो तफ़रीही प्रोग्राम भी जेके आहिनि उहे बि कोठाया वेंदा। कैमरामैन टीम सां गॾु फैसल रहमान आ रही मेहरान टीवी न्यूज़ मलकानी।